ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन घोटकीअ में अवाम जो सहारो वेब टीवीअ जे रिपोर्टर यूनिस भुट्टो जी सालगिरह मल्हाई वई आहे। ग़ुलाम यासीन लाखो जी रिपोर्ट मूजिब सिंधी ॿोलीअ जे नौजवान अदीब सहाफ़ी ऐं प्रेस क्लब मुमल जी माड़ीअ जे सदर यूनिस भुट्टो जी 37हीं सालगिरह जी केक कटण वारी तक़रीब प्रेस क्लब घोटकीअ में मुनक़िद कई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, सुगड़नि तोड़े सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रेस क्लब घोटकीअ जे सदर हाजी रमज़ान चना, आज़ाद महर, माजिद संगड़, मुश्ताक शाही लगारी, फरीद मलिक, साइडिनो अब्बासी, नज़ीर लांगा, यासीन अबड़ो, असद घुन्यो, जमील महर, मुबीन कोलाची, अब्दुल कादिर मंगी, बालक अदबी फोरम के जनरल सेक्रेटरी अब्दुल भुट्टो, सारंग कलादी, सर्वेज कलादी, जसकम अगवान रशीद सिंधी ऐं गजी करे यूनिस भुट्टो जी 34हीं सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त यूनिस भुट्टो सिंधी ॿोलीअ जो हिकु बहितरीन तख़लीक़कार आहे। हू इलाइक़े जो हिकु बहितरीन कलम धणी पिणु आहे, जंहिं कलम ज़रिए मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बुलंद कयो आहे। उन्हनि चयो त अॼु जे नौजवाननि खे पंहिंजी धरतीअ जो आवाज़ बुलंद करण लाइ सचे ऐं खरे सहाफ़त करण जी सख़्त ज़रूरत आहे।